झोल ऐं भरपासे में मुनाफ़ेखोर वापारियनि फुटी जो अघु 1500 खां 2000 रुपयनि ताईं हथरादू तौरु घटाए छॾियो, जंहिंसां आबादकारनि खे वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे। वापारियुनि जो चवणु आहे त बरसातुनि सबबि फुटीअ जो मथां खां अघु किरियल आहे, जॾहिं त आबादकारनि दाॻींदे इल्ज़ाम आणंदे चयो त वापारी हिक टीं क़ाइमु करे असांखे ॿिन्ही हथनि सां फुरे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। असांजी चूंडाई जो बि ख़र्चु मस निकिरी रहियो आहे। फुटी जो जेको अघु आहे उहो ॿिए पासे 6000 या 6000 प्लस पियो हले, पर हिते जेको आहे सो उहो 5000 ॾियण लाइ बि तयारु कोन आहिनि के। हथरादू फुटी जो रेट जेके असांजा सेठ आहिनि जेके उहे ज़्यादती पिया कनि नंढनि आबादकारनि सां ऐं हारियुनि सां बिल्कुलु ज़्यादती आहे। इनजे करे उहो 5000 ते बि वठण लाइ तयारु कोन आहिनि। 46 खां वठी 4700 रुपया उनजो रेट मुक़ररु आहे। उनजो रीज़न ही ॿुधाइनि पिया बारिश, त झोल में एतिरी बारिश कान्हे, छो जो असांजो सागड़ तमामु फुटी जे पैदावार खां सभिनि खां कारखाना मथे आहिनि, फुटी जे कारोबार में मथे आहे। उन जे करे असांजो रेट जेका आहिनि उहो ज़मींदारनि खे नथो मिले। 4700 अमण 6000 आहियूं, 4700 ते आहियूं, 500 अमण ते चूंडाई लॻी पई आहे। आबादकारनि मुतालबो कयो आहे त फुटीअ जो मुनासिब अघु ॾियारे नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकरी सां गॾु नवीद गुल ख़ासकरी, सिंध TV न्यूज़, झोल।